वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, मुझे करीम रब फरमायो मई युतल हिकमत फक़द ऊतिया खैरन कसीरा। मुतको सरदार अखर दे सोने जे शेर ते हिकु दफ़ो सुभान अल्लाह त क़ुरान ते डबल दफ़ा सुभान अल्लाह। अब मां किसे कहानी ॿुधाइण जो आदी न आहियां, मां क़ुरान ऐं नबीअ जे फ़रमान ॿुधाइण जो आदी आहियां। तव्हां क़दुरु कयो उहो क़ुरान ऐं मुंहिंजे नबीअ जे फ़रमान जो। असल मक़सदु इहो आहे न असां क़ुरान ऐं फ़रमान छॾे ॾिनो आहे। किसन कहाणियुनि ते असां जॾहिं मुश्तमिल ख़िताबात ॿुधंदासीं त पोइ अक़ीदा रहंदा न। पोइ इहो ई थींदो आहे मुहर्रम शरीफ़ जो महीनो ईंदो त सुन्नी छोकिरा बि कारा कपिड़ा पाए शींहनि जे मातमनि में हलिया वेंदा आहिनि। इहो ई वजह हूंदो आहे, त उन्हनि खे ख़बर कोन हूंदी आहे। ज़रा तवजह सां अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालो तो इरशाद फरमाए त जंहिं शख़्स खे हिकमत जो ज़र्रो मिली पवे त अल्लाह ताला तो फरमाए फ़क़द ऊतिया खैरन कसीरा। जंहिंखे हिकमत मिली पवे मुंहिंजो रब तो फरमाए उनखे सभु कुझु मिली चुको आहे। अल्लाह अकबर। दुनिया जो सालो सामान मिले, दौलत मिले, ओ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान मां अल्लाह तबारक व तआला तव्हांखे तव्हां असांखे लातादाद इनामनि सां नवाज़ियो आहे, पर रब का बि नेमत ॾेई करे ईअं न फरमायो आहे त मां हीअ नेमत ॾिनी त मां मुबारक हुजई मुबारक हुजई मुबारक हुजई। पर क़ुरान में इन हिकमत जे बारे में इरशाद आहे त ऐ मुंहिंजा ॿार तोखे हिकमत मां रब अता कयां, मुबारक हुजई मां तोखे सभु कुझु अता फरमाए छॾियो आहे। हाणे अचो त ॾिसूं हिकमत आहे छा, हिकमत छा खे चइबो आहे। हिकमत जंहिंखे मिले माना सभु कुझु मिली पियो। हिकमत जो तारीफ़ हिकमत जो तफ़सीर मां कंहिं आम ज़ुबान खां नथो ॿुधायां, कंहिं आम मुफ़स्सिर जो तफ़सीर नथो कयां। ऐं मां उन जो तफ़सीर थो कयां जेको सोणे हुसैन जे शहज़ादे इमाम ज़ैनुल आबिदीन जे शहज़ादे इमाम मोहम्मद बाक़िर जे शहज़ादे इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जो फरमान आहे। इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु, उहो इमाम जाफ़र सादिक़ जे बाबे जो नालो आहे मोहम्मद बाक़िर। अम्बर जो नालो छा आहे तव्हांखे यादि आहे? सभु चुप थी वियो। इमाम जाफ़र सादिक़ जी अम्बर जो नालो छा आहे? चलो यादि कयो, मां त ॿुधाईंदुमि न बाबा, आयो ॿुधाइण आया। अम्बर जो नालो आहे उम्मे फरवा रज़ियल्लाहु तआला अन्हा। इमाम मोहम्मद बाक़िर जी घरवारी जो नालो उम्मे फरवा। हज़रत सैयदना इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे अम्बर जो नालो आहे उम्मे फरवा। उम्मे फरवा कंहिंजी धीउ आहे। उम्मे फरवा जे बाबे जो नालो आहे क़ासिम। क़ासिम कंहिंजो फर्ज़ंद आहे। क़ासिम जे बाबे जो नालो आहे मुहम्मद। मुहम्मद कंहिंजो फर्ज़ंद आहे। मुहम्मद जे बाबे जो नालो आहे अबू बकर सिद्दीक़। सुभान अल्लाह। अबू बकर सिद्दीक़ जो फर्ज़ंद मुहम्मद, मुहम्मद जो फर्ज़ंद क़ासिम, क़ासिम जी न्याणी उम्मे फरवा। उम्मे फरवा इमाम मोहम्मद बाक़िर जी घरवारी आहे, इमाम जाफ़र सादिक़ जी अम्मा आहे। माना तव्हां ऐं असांखे इहा हक़ीक़त थी ॿुधाए। अबा हिकिड़ी इहा अक़ीदत, ॿी इहा हक़ीक़त। हक़ीक़त खे तस्लीम करणो पवंदो आहे। तव्हां असांखे इहा ॻाल्हि वाज़िह मिली वई आहे त इमाम जाफ़र सादिक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जो नानाणो सहाबा आहिनि। लॻे थो तव्हां कोई को नओं ख़िताब ॿुधी रहिया आहियो, हर ॻाल्हायो बि नथा पिया।
ये कम न ठहंदो न बाबा ईअं तकी का ॿुधणी हुयव त पोइ लाउड जो ॿुधी था सघो मोबाइल जो ॿुधी था सघो हिते अचण जो मक़सदु आहे त मूंखे ख़बर त पवे न तव्हां ॻाल्हि मुंहिंजी सम्झी आहे अलाए कोन सम्झी आहे इमाम जाफर सादिक जो नानंगा सहाबा ॾाढंगा अहल बैत नानंग जो रिश्तो वञी मिले थो अबू बकर सिद्दीक़ सां ॾाढंग जो वञी रिश्तो मिले थो मौला अलीअ सां ओ मुस्लमान हाणे पोइ तव्हांखे चवे या मूंखे चवे त मौलवी साहब तोसां त प्यारा तुंहिंजो ॾाढंग त भलो आहे पर तुंहिंजो नानंग भलो कोन्हे को तुंहिंजे नानंग में हे अयबा हे अयबा हे अयबा को चवे नानंग त भलो आहे ॾाढंग भलो कोन्हे को हे अयबा हे अयबा त मुस्लमान हुनखे सॼणो न चइबो आहे हुनखे दुश्मन चइबो आहे छो त ॾाढंग जो दुश्मन तव्हांजो दुश्मन नानंग जो दुश्मन तव्हांजो दुश्मन ख़ुदा जो कसम इमाम जाफर सादिक रज़ियल्लाहु ताला अन्हु जो हिकिड़ो नानंग आहे ॿियो ॾाढंग आहे हिकिड़ा इंसान ॾाढंग जा वेरी थी पिया या नानंग जा वेरी थी पिया पोइ जेके नानंग ॾाढंग जा वेरी हुजनि इमाम जाफर सादिक उन्हनि खे ख़ैरात कोन ॾींदो आहे इमाम जाफर सादिक ख़ैरात में माल दौलत न इमाम जाफर सादिक ख़ैरात में विलायत ॾींदो आहे हाणे इहा विलायत उन्हनि खे ॾिनी आहे जन नानंग जो बि अदब कयो आहे त ॾाढंग जो बि अदब कयो आहे मुसलमान आए मगर जो मुसलमान आए ताकि जो तो चवण है इन जे लाइ तो चवराया तो या रसूल अल्लाह चवण वारी जमात ते माण्हू कान हाणे त अंदरि नबी जो ज़िक्र घणो कंदा आहिनि अल्लाह जो ज़िक्र थोरो कंदा आहिनि ॿुधाइण थो चाहियां त हिते वेहण वारो हिकिड़ो नबीअ जो ज़िक्र कंदो आहे सभु अल्लाह जो ज़िक्र कंदा आहिनि सुभान अल्लाह इहो अल्लाह जो ज़िक्र आहे न माना हेॾे ज़िक्र मुस्तफ़ा हले त हेॾे ज़िक्र ख़ुदा आहे जीअं दुश्मन जो मोह बंदि थी वञे इहो मतिलबु आहे बाक़ी त जेको मोहबत सां ईंदो दिलि सुभाणे लाइ कीअं न चवंदी हूंदी जेको मोहबत सां ईंदो ज़रूरु चवंदी आहे अर्ज़ु कई न क़िबला हिकमत छा आहे हिकमत मिले त सभु कुझु मिली पियो इमाम जाफर सादिक रज़ियल्लाहु ताला अन्हु
आल बैत जी मोहब्बत जंहिंखे मिले माना सब कुछ मिली वियो का शइ रही न अचो सलात मोहब्बत सां पढ़ो त मां इन ॻाल्हि ते तव्हांखे हिकिड़ो दलील पेश कयां तव्हांजे साम्हूं ॻाल्हि वाज़े थी पवंदी सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या मुसलमान बा या आल बैत जे मोहब्बत वारी हिकमत अञा मिली न है दुनिया में मशहूर आहे हिकिड़ो पहलवान आहे बगदाद जे शहर जो रहवासी आहे एॾो त मशहूर पहलवान आहे जेको बि हुनजे साम्हूं ईंदो आहे मिंट बि बीही कोन सघंदो आहे उन पहलवान जो राजन में उनजो नालो आहे एतिरे क़दुर जो बादशाह सजराए करे वेंदो आहे त पंहिंजे सॼे पासे खां हुन पहलवान खे विहारींदो आहे ॿुधाइणु किसो न आहे ॿुधाइणु दलील आहे त जंहिंखे आल बैत जी मोहब्बत मिली वई माना सभु कुझु मिली वियो इन मोहब्बत खां अव्वल पहलवानीअ में मशहूर आहे हिकिड़े ॾियारे बादशाह पंहिंजे दरबार में वेठो आहे पहलवान बि वेठो आहे दरवाज़ो खड़कियो दरबारनि खोलियो ॾिसंदे हिकिड़ो सन्हड़ो शख़्स आहे कमज़ोर आहे हलण खां लाचार आहे चवे थो बादशाह वारो पहलवान वेठो आहे चओ हा बादशाह वारो पहलवान वेठो आहे कि इनखे चओ घणनि पहलवाननि खां खटियो अथई लहीअ जे मुंहुं सां मुक़ाबिलो करे त ख़बर पवेसि दरबारनि जो ॾिठो इनखे दरबार अची विया ताजुब में दरबार चवण लॻा बाबा पंहिंजी हाथी त ॾिस पंहिंजी बाडी त ॾिस पंहिंजे जिस्म जी ताक़त ॾिस तूं हुन पहलवान सां विढ़ंदे न विढ़ी सघंदेसि बाबा महिरबानी करे हले वञ हुन चयो विढ़ी न सघां त दर ते अची दावा न कयां हिते दावा कई आहे चैलेंज थो कयां वरी बादशाह खे ॿुधायो मां विढ़ण जे लाइ तयार आहियां उहो मुसलमान दरबारनि बादशाह खे ॿुधायो आहे बादशाह ताजुब में अची वियो माना जेका न थियण वारी शइ को माण्हू चवे हीअं थींदी त माण्हू ताजुब में ईंदो न अब इहा शइ थियण वारी 313,000 खे ख़तमु करे छॾियो न थियण वारी नामुमकिन ॻाल्हि हुई न 72 करबो भला में होॾां 22,000 जे मुक़ाबले में 22,000 हिकिड़े आदम लिखियो आख़िरकार हुन यज़ीद जे लश्कर जे सिपाहीअ ख़त लिखियो त 22,000 घटनि अञा वधीक फ़ौजी मोकिलियो त हुन चयो त 72 जे बारे में 22,000 इहे घटनि उन्हनि ख़त लिखी त ख़बर अची त इहे 72 आहिनि केरु इहे 72 हुसैन जा परसदार आहिनि इहे 72 जे साम्हूं 22,000 कुझु बि न आहे पर नामुमकिन ॻाल्हि अल्लाह ताला मुमकिन करे त जो कुदरत वारो आहे बादशाह परेशान थी करे चयो तूं विढ़ंदे हा मां विढ़ंदुसि बादशाह खे लॻी मज़ाक बादशाह चयो हाणे हिन जी टठो नथा कयूं चलो हिन जी बि दावा था ॾिसूं कि ठीकु आहे फलाणे मैदान में हिते नथा विढ़ूं ॿाहिरि था मल करायूं जीअं सॼो जहान ॾिसे ख़बर पवे त तूं केतिरो पहलवान आहे केतिरो ताक़तवर आहे कि साईं मूंखे क़बूल आहे मुसलमान मैदान सॼो आहे तारीख़ मुक़ररु थी आहे उहो वक़्तु आयो आहे बादशाह पाण बि मौजूदु आहे हज़ारनि जे तादाद में माण्हू बि आया पर उहो दावा करण वारो शख़्स ज़ाहिर आहे कोन को आख़िर वज़ीरनि चयो त साईं तव्हांखे बेवकूफ़ करे वियो हरू भरू ख़र्च कयो माण्हू घुरायव अञा ॻाल्हियूं कनि पिया त परे खां घोड़े सवार ज़ाहिर थी रहियो आहे चयो साईं हिकिड़ो शख़्स अचे थो पियो ॾिसनि त वाक़ई उहो सन्हड़ो कमज़ोर शख़्स अची रहियो आहे घोड़े तां लही करे विच मैदान में बीही करे हकल थो करे त ओ बादशाह मां वाइदो कयो हो मां आयो आहियां लाहे पहलवान खे त ख़बर पवे त कीअं मल विढ़बी आहे सुभान अल्लाह तो क़िससुल अव्वलीन मौइज़तुल आख़िरीन पहिरियनि जूं ॻाल्हियूं पोयनि जे लाइ नसीहतूं हूंदियूं आहिनि पोयनि जे लाइ पैगाम हूंदियूं आहिनि सिर्फ़ु इहे ॻाल्हियूं न हूंदियूं उन्हनि जो बि को न को ख़ासि मक़सदु ज़रूरु हूंदो आहे ऐं हुनजो लाइ न के बादशाह अञा हुकुम ई न कयो त उहो
पहलवान कावड़ में अची करे हेठि लही आयो, लही अची करे हिन खे जो ईअं मथे खयईं, माण्हुनि हुन पहलवान जा नारा आया, हे आयो बेड़ मथे जो खणी जो ईअं फेरा ॾिनई ॿ टे, अल्लाहु अकबर जे जो फेरा ॾिना हल। वो अचण वारो शख़्स कन में हिकिड़ी ॻाल्हि थो चवे, चवे थो ओ पहलवान, मां पहलवान न आहियां ऐं मां आले रसूल आहियां। पहलवान न आहियां, मां काथे अड़ी सघंदुमि तोसां, काॾे तुंहिंजो जिस्म, काॾे मुंहिंजो जिस्म, काॾे तुंहिंजी पहलवानी, काॾे मां सैयद ज़ादो आहियां, आले रसूल आहियां, ग़रीब मिस्कीन मुंहिंजा बच्चा बुख ते आहिनि, सैयद हुजण जे करे कंहिंजे अॻियां हथ नथो टॻियां, कंहिंखां घुरां, कंहिंजे दर ते सदा हणां, हिन ॾींहं में तुंहिंजो नालो मशहूर आहे, पोइ मां दिलि में सोचियो तोसां वञी करे मल वेड़ा, तोखे हारायां त पोइ मूंखे इनाम मिले, इनाम मिले त मां पंहिंजा बच्चा पालियां। पहलवान परेशान थी वियो, हिन चयोसि हाणे मां रसूलुल्लाह जी औलाद आहियां, तोसां वाइदो थो कयां, वाइदो थो कयां, तूं हिते हारा आहे, जॾहिं महशर जो ॾींहुं थींदो, तॾहिं सॼो जहान नफ़्सी नफ़्सी कंदो, मां पंहिंजे नाने नबीअ खां तोखे इज़त जो ताज पाराईंदुसि। सुभान अल्लाह, अकुल बि आयो आहे, इश्क बि आयो आहे। अकुल चयोसि हाराईंदे त तुंहिंजो नालो ख़तम थी वेंदो, हाराईंदे त या तुंहिंजी इज़त को ॾेखार, राज तोखे सुञाणींदा हल। हू छा चवंदा, हिकिड़े कमज़ोर शख़्स खां हाराए वियो, पर मोहबत वारे चयो त लॻ गई चोट मोहब्बत वाली, फिर इश्क नशे विच आया, रही तलमंदी खबर न कोई, ऐसा इश्क ने तीर जलाया। इश्क चयोसे सॼी ज़िंदगी खटण जो मज़ो वठो अथई, अॼु रसूलुल्लाह जी औलाद खां हाराए मज़ो वठ, छो त क़ुरान जो फ़ैसिलो आहे, वमन युअतल हिकमत फ़क़द ऊतिय खैरन कसीरा। जंहिंखे आले रसूल जी मोहबत मिली वई, माना सभु कंज मिली वियो, हे सभु कंज पियो आहे, छॾ दुनिया जे नाम खे, छॾ दुनिया जे इज़त खे, शोहरत खे। पोइ मुसलमान फेराए फेराए वो पहलवान पाण खे हेठि किरायो आहे, दज़ जो उॾरी आहे। सभिनी चयो त बादशाह जो पहलवान खटे वियो, खटे वियो, खटे वियो, पर जीअं जो दज़ ख़तम थी वई आहे, ॾिसनि त पहलवान हेठि सुतो पियो आहे, उहो सैयद ज़ादो सीने ते सवार आहे। बादशाह जो हे छा थी वियो, मुंहिंजे पहलवान खे हिन खटियो आहे। वज़ीरनि चयो त साईं कुझु न कुझु हिन पढ़ियो आहे, असां बि ॿ वॾा आहियूं, दुकान न हलंदो त हीअ कंहिं न कंहिं तारीफ़ कया, घर वारी सां सही मां हलां कोन थी, न कंहिं मुंहिंजे घर में तारीफ़ कया, रस्ते में का तकलीफ़ अचे थी, कंहिं न कंहिं तावीज़ कया। वो तावीज़ आई मुला बि कढ पैसनि जे, उहे बि थोरो घणो अबजद वारी अटकल सिखी, जेका ॿुधाईंदो आहे हिकिड़ो अंदाज़ो हुनजे मुताबिक़ हुनखे जो चवंदा वञनि, उहो त अॻे ई वहमी न, वहमीअ खे थोरो वहम ॾियो त उहो चवंदो हा साईं, हा हा इहा ॻाल्हि सही आहे, इहा ॻाल्हि सही आहे, इहा ॻाल्हि सही आहे। पोइ हो वते वहम में मुबतला थींदो, हुननि जो बि कारोबार वते पियो हलंदो। ख़ुदा जो कसम तो रब ते यकीन करे वेह न कंहिंजे तावीज़नि खे ताक़त आहे, कंहिंजे जादिल खे ताक़त आहे, मुंहिंजो रब त वाहिदुल क़हार आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, तूं रब्बुल आलमीन ते यकीन करे त ॾिस न, को तुंहिंजो बिगाड़े ई कोन सघंदो। तुंहिंजे साम्हूं कुल अऊज़ु बिरब्बिल फलक, कुल अऊज़ु बिरब्बिन नास, इहे सूरतूं आहिनि, इहे तूं हर रोज़ पढ़ी करे हथ ते छुकारे पंहिंजे जिस्म ते छुकारे, न तो ते जादू असर कंदो, न तो ते कारो इल्मु असर कंदो, न तो ते कंहिंजी बद नज़र असर कंदी, न ई को दुश्मन तुंहिंजे साम्हूं अची वेंदो। उलमा लिखियो आहे, इहो जेका असां हलंदा आहियूं न मिसवाक ॾंदड़, जो ॾंदड़ तूं खीसे में रखी हल ऐं वुज़ूअ सां वञ, तुंहिंजे दुश्मन साम्हूं अची वञे त पोइ आहे बावुज़ू थी करे तूं सफ़र कर,
मुझे पाड़े में थोड़े के लगा पात्र थोड़ो सुनाने था नालो ये तो भाई माइट दी दे देखो असांजे जाते में पढ़ाई दो ना मदरसे में उन खां थोरो अॻियो लगे कुटको ॾिनो हुयो कुटको मिलियोसि पोइ सॼी सिंध में वधे पोइ पिनंदो अबा मां फुलियल मौलवी तमाम मां फुलियल मौलवी तमाम 10 अथव उहे बि ॾियो 100 अथव इहे बि ॾियो मां चयो त मौलवी साहब ॿियनि खे दर्स थो ॾींदो वञे बावुज़ू हुजे हा ॾकण खीसे में हुजे हा त कंहिंजी मजाल थिए हा तोखां फुरे ॾेखारे हा नामुमकिन ॻाल्हि आहे जेको यकीन करे हले न मुंहिंजे महबूब जी सुन्नत ते खुदा जी ज़ात जो कसम सुन्नत उते पुॼाईंदी जिते तमामु असांखे सोच सम्झ में नथी अची सघे अबा सुन्नत ॿुधाए थी न शुक्र कयो शुक्र कयो ऐं हर ॻाल्हि में भलाई हूंदी आहे हर ॻाल्हि में चओ बाबा भलाई आहे रब जी भलाई आहे त जेके हिन ते माण्हूअ खे यकीन हुजे न खुदा जो कसम भलाई नसीब थी पवंदी आहे हिकिड़ो बादशाह हुआ हिंदुस्तान जो हुनजो वज़ीर आहे हुन वज़ीर जी आदत हूंदी हुई जेको कमु थिए छा चवंदो जेको थियो भलो थियो जेका बि शइ थिए सियारो अचे त जेको थियो भलो थियो ऊन्हारो अचे जेको थियो भलो थियो बीमार थिए जेको थियो भलो थियो पर हुनखे यकीन हुयो त रब कॾहिं बि माननि जे लाइ बुरो नथो सोचे सघे हुनखे यकीन हुयो त हू रऊफ़ आहे रहीम आहे 70 अमड़नि खां वधीक प्यार करण वारो आहे उहो असांजे लाइ बुराई कीअं थो सोचे सघे पियो उहो हर दफ़े चवंदो भलो थियो जेको थियो भलो थियो हिकिड़े ॼाणे बादशाह खे तलवार तिखी करे हाणे तलवार तिखी कंदे उहो बादशाह खे हूंदी हुई दिल में वॾाई गुरु जंग ईअं सिधी पई आहे ईअं तलवार ठाहे थो पियो तलवार ठाहींदे तलवार हथ मां किरी आहे हथ मां जो किरी तलवार हुई तिखी सिधी लॻसि पेर ते जीअं जो पेर ते लॻी पेर जो आंगूठो कटिजी वञी होॾे वञी पियो हाणे जीअं ई जो आंगूठो कटिजी वियो हिन वज़ीर चयो जेको थियो भलो थियो जेको थियो भलो थियो हिन जो आंगूठो कटिजी जेको थियो भलो थियो बादशाह खे लॻी कावड़ जीअं मुंहिंजो आंगूठो कटिजी वियो आहे तूं जेको थियो भलो थियो हिनखे जी खणो हिनखे वञी करे हिनखे जेल में विधो हे मुंहिंजो वज़ीर आहे के दुश्मन आहे हिनखे खणी जेल में विधो मुसलमान वज़ीर जेल में आहे पर हुनखे यकीन आहे त रब कॾहिं बि बाननि लाइ बुराई न फरमाईंदो आहे हू जेल में मौजूद आहे कुझु वक़्तु गुज़रियो आहे उहो बादशाह हिकिड़े जंग में वियो आहे शिकार करण जे लाइ शिकार कंदे पंहिंजे दोस्तनि खां अॻिते निकिरी वियो सभु दोस्त पोइते रहिजी विया हे विच जंग में फासी पियो आहे हाणे न अॻिते रस्तो न पोइते न हेॾे न होॾे हे परेशान आहे जॾहिं हे परेशानीअ जे आलम में सॾ पियो करे त उन जंग में हिकिड़ा हिंदू रहंदा हुआ हे हिंदू सभु आया हिन बादशाह ॾे ॾिठो त बादशाह हुआ वॾा तरारो खणी आया खंजर खणी आया नेज़ा खणी आया चवण लॻा असां हर साल पंहिंजे पुट जे अॻियां हिकिड़े बादशाह खे ज़िबह कंदा आहियूं असां दुआऊं पिया घुरूं त हिन साल को बादशाह छो न आयो आहे हाणे तूं आयो आहे महिरबानी थी पई आहे हाणे हली करे असांजे पुट जे साम्हूं लेट तोखे कुहूं तोखे ज़िबह कयूं असां उन मूर्तीअ ते तुंहिंजी रत सॼी हारींदासीं रड़ियो कंदो रहियो मूंखे बख़्शो मां बादशाह हुआ हुनजो बादशाह हुआ तॾहिं त तोखे कुहूं था पिया आम माण्हू हुजे हा त तोखे कोन ज़िबह कयूं हा मुसलमान हुनखे सुबुह वठी करे पुट जे साम्हूं जो सुम्हारियो हाणे तरार खणी करे मथो आयो आहे हिकिड़े हिंदुनि जे अॻुवान जी नज़र पई आहे हिन जे पेर ते जीअं जो ॾिठई त पेर जो अंगूठो कटियल आहे हथ कयईं बीरो न मारियोसि न ज़िबह कयोसि छो न ज़िबह कयो हिन जे पेर में ऐब अंगूठो कटियल अथसि असांजे पुट खे बेऐब बादशाह खपंदो आहे छॾे ॾियो हिनखे न खणो बसि इहो आज़ादु आहे कि वञ बाबा तूं आज़ादु आहे
पानी बादशाही में पहुंचो बादशाही में जो पहुंचो दिल में ख्याल किया वजीर तो सही पियो तवे जे को थो भलो थो यो अंगूठो न कटजे हां अजो त मरी वया हां ज़बा थी वया हां यो कटियो त मोटो जिस्म बचो आ पानी वजीरन के हुकुम के न के वापस करी अचो वो वजीर वापस आयो उनके तू जी गाल मुखे समझ में आई आ मुखे तरार लगी हुई अंगूठो कटजी वियो हो न कटजे हां त मां मरी वया हां मूसा त जेको थियो भलो थियो पर तू जो 3 महीना जेल में वयो आ तो सा कहिड़ो भलो थियो वजीर मुस्कुराए करे जो आ बादशाह सलामत जेल में न वञा हां त ज़रूर तो सां गॾु शिकार ते हला हां तो जो ख़ास वजीर मां हुयुसि जॾहिं पई हलूं हां ॿिन्ही खे पकड़न हां तो में त ऐब हुयो तोखे न कोहन हां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पकड़ो मां ई बणिजां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मूंखे ई ख़तमु कनि हां मूंखे ई ज़बह कनि हां मूंखे ज़बह कनि हां पोइ इन जे लाइ मुंहिंजे रब चाहियो त तुंहिंजो अंगूठो कटिजी वञे त जीअं तूं बि मरण खां बची वञो ऐं मां जेल में वञा त जीअं मां बि मरण खां बची वञा माना हिकमत ज़रूर आहे अल्लाह ताला जी कान का रमज़ ज़रूर हूंदी आहे मुसलमानो अर्ज़ पियो कया चऊं त बादशाह इन धोखे में खटियो आहे ॿी मल थिए पोइ ख़बर पवंदी हिन खे केतिरी ताक़त आहे ॿी मल थी आहे त बि पहलवान हेठो आहे सैयद सीने ते आहे टी मल थी आहे पहलवान हेठो आहे सैयद सीने ते आहे हुन सैयद जी हाक थी वई माण्हुनि हुनखे खणी मथे कयो बादशाह खे इनामन सां नवाज़ियो आहे ओ मुसलमानो सैयद त इनाम वठी करे हलियो वियो पर हे पहलवान सुतो पियो आहे सभु ईंदा वञनि से चवनि से है फातो ते हिकिड़ो कमज़ोर शख़्स तोखां 3 मल्ला मारे वियो आहे आख़िर में बादशाह बि मथो वधी करे चवणु लॻुसि तो त मुंहिंजी इज़त ख़ाक में मिलाए छॾी हाणे अॼु खां पोइ मुंहिंजे दरबार में न अचिजां मुंहिंजे तख़्त ते न वेहजां बसि मुंहिंजो तुंहिंजो ताल्लुक़ ख़तमु आहे मुसलमान हे बगदाद जे गलियुनि में घुमंदे सिधो घर आयो आहे पर हिन जे ज़हन में इहे आवाज़ पिया अचनि त मां सैयद ज़ादो आहियां हिते तूं हारा आहे क़यामत जे मैदान में इज़त जा ताज पाराईंदो साइनाने रसूलुल्लाह खां हे ईअं सोचींदो जीअं इहो सुतो आहे अख सां लॻंदी वई दिलबर जो दीदार थींदो सुभान अल्लाह भिट जे साईं तॾहिं न फरमायो थोरनि मथे थोरा मूटे में हर यार जा थर में वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरा गरी दुस के तेरा थोरा में हर यार सदा कोई कमीनी के राज का पूरी पवे पिरल सा मुझे दिल पर दीदार करायो मुझे दिल पर फरमायो क़यामत जे मैदान में तो देखे इज्जत जाता जरूर पाराईंद में पर तो मुझे आल बैत जो अदब कयो कदर कयो तो मुझे सैयद जे करे पाण हारायो त हाणे हलिया अव्वल तू पहलवान हो मुस्तफा तो के वलियन जो सुल्तान थो बनाए छॾियां अल्लाह अकबर मुझे दिल पर दस्तार पाराई सुबह थी पूरे इलाइके जा वली उन सोने जे दर ते बादशाह उन सोने जे दर ते वली चवण सोना भागण वारो तुंहिंजे करे असांखे राति नबी साईं दीदार करायो बादशाह करे साईं मां गुलाम तूं मुंहिंजो इमाम मुसलमान अमल पहलवान जे नाले सां मशहूर हुयो पर जॾहिं हिकमत मिलसि माना आले रसूल जी मोहब्बत मिलसि त दुनिया जुनैद बगदादी जे नाले सां भई सुञाणे